दोस्तों न्यू सोप सीरियल रियासत। जी हाँ दोस्तों, जिन जो नालो पहिरियों जिंदो रखियो वियो हुयो, हाणे उन जो नालो चेंज थी चुको आहे ऐं उन जो नालो हाणे आहे रियासत। साम्हूं करेक्टर तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे अदाकार इन सोप सीरियल में हूंदा। जी हाँ दोस्तों, साम्हूं तस्वीरूं जेकियूं बि हली रहियूं आहिनि इन्हनि खे ॾिसंदा वञो गौर सां। इहे टोटल अदाकार तव्हांखे रियासत मेगा सोप सीरियल में नज़र ईंदा। रियासत सोप सीरियल हिकु बहितरीनु मेगा प्रोजेक्ट आहे केतिरनि वारनि जो, जंहिंजो डायरेक्टर खजू साहब आहे ऐं राइटर नूर ज़ौन साहब आहे। पहिरियों हिन ड्रामे जो नालो जिंदो रखियो वियो हो ऐं इन जिंदो जे नाले सां वॾियो शो छॾियो वियो, जिते किथे जिंदो जिंदो ऐं वरी उन्हनि खे सम्झ में ॻाल्हि न आई, छो जिंदो माई जो नालो आहे ऐं कहाणी बि उर्दू ड्रामो बि जिंदो हली रहियो आहे त माई ते कहाणी बीहे थी। पोइ वरी उन खे चेंज करे रियासत रखी छॾियऊं। केटिरनि वारा ईअं ई कंदा आहिनि दोस्तों। पहिरियों पापनगर ड्रामे जो नालो राबेल हुयो, राबेल यको राबेल हलंदो रहियो। जॾहिं स्टार्ट थियण खां 2-3 ॾींहं पहिरियों वरी उनजो नालो चेंज करे वरी उनजो नालो पापनगर रखी छॾियो हुयऊं। तव्हांखे यादि हूंदो इन्हनि जी हिकु ॻाल्हि न हूंदी आहे, हाणे वरी ड्रामे जो नालो थी वियो आहे रियासत। चलो नालो भली चेंज थींदो रहे, असांखे ॾिसणो ड्रामो, तव्हांखे ॾिसणो ड्रामो, पर ड्रामो सुठो हुजे, कहाणी सुठी हुजे, ॻाल्हि ख़तमु। अगरि जिंदो जी कहाणी आहे त इहा पुराणी कहाणी आहे, लेकिन हाणे जो नालो रियासत थी चुको आहे। बहितरीनु ॾिसूं हाणे साम्हूं करेक्टर तव्हां ॾिसी सघो था, इहे अदाकार हूंदा जेका तव्हांजी अॻियूं तस्वीरूं अचनि थियूं पियूं दोस्तों। बहितरीनु आज़म मेंगल तव्हांजो बहितरीनु आर्टिस्ट ऐं मतिलबु तव्हांजो फेवरेट अदाकार हिन में मुख्य किरदार में नज़र ईंदो ऐं हीउ ड्रामो बि कामयाबु थींदो। काफ़ी दोस्तनि जा कमेंट मां पढ़िया जंहिंमें लिखियलु हुयो अदा पंहिंजा वरी ड्रामो कामयाबु थींदो, रियासत कामयाबु न थींदो। उन्हनि जो ज़हन में अलाए छा घुमे थो, थी सघे थो पंहिंजे हिसाब सां पंहिंजे ज़हन सां हुननि पंहिंजो तजुर्बो कयो हुजे, भला रियासत ड्रामो बि कामयाबु थींदो। मुंहिंजे ख़्याल में हुन चैनल जे करे ईअं चयो आहे। अगरि हीअ सिंध टीवी ते हले हा त कामयाबु थिए हा। उन्हनि जो ज़हन ईअं कमु करे थो त केटिन ते हले थो त कामयाबु न थींदो। ईअं न आहे, अदाकार कहाणी सुठी हूंदी, लोकेशन सुठी हूंदी त इहो रियासत ड्रामो ई वॾो फेमस थी वेंदो, वॾो वायरल थी वेंदो ऐं कामयाबु थी वेंदो। इहा हक़ीक़त आहे दोस्तों, इन खे तव्हां का मज़ाक न सम्झो। आज़म मेंगल जंहिं ड्रामे में हुजे त सम्झी वञो उहो ड्रामो कामयाबु ई कामयाबु आहे। बसि कहाणी सुठी हुजे, उन में सीन सुठा हुजनि, को हल्को फुल्को ड्रामो न हुजे। इन में बहितरीनु मां बहितरीनु अदाकार चूंडिया विया आहिनि, सभई अदाकार फेमस अदाकार आहिनि। हाणे ॾिसणो आहे त हीउ ड्रामो केतिरा स्पीड में अचे थो ऐं इन जी मार धाड़ केतिरी आहे। ख़ासि करे मार धाड़ जंहिं ड्रामे में घणी हूंदी आहे उहो कामयाबु थींदो आहे, बाक़ी जंहिं मार धाड़ घटि हूंदी आहे उहो ड्रामो वाक़ई फेल थींदो आहे। ॾिसूं था हाणे हिन में केतिरी कहाणी आहे, केतिरो ज़माने जे हिसाब सां लिखियो वियो आहे ऐं छा लिखियो वियो आहे। रियासत जो मतिलबु त हिकु इलाइक़ो, मतिलबु हिकु रियासत, ॾिसूं उन में रियासत में छा आहे।